नाज़रीन, वॾेरे इल्ताफ़ हुसैन इंडड़, वॾेरे मुमताज़ हुसैन इंडड़ ऐं मोहम्मद यूनिस इंडड़ पारां मीलाद कमेटी तालका पनवाकिल जे नए चेयरमैन चूंडियल नात ख़ान हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ खे कंडियूं ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते जमायत गौसिया सुहरवर्दिया जी समा पाक भी थी गुज़री। उन प्रोग्राम में गॾु मौजूद शाइर अहले सुन्नत फ़क़ीर नजमदीन इंडड़, नजम निमाणो, शाइर अहले सुन्नत फ़क़ीर अब्दुर्रहीम अज़मी साहब, फ़क़ीर ख़ैरुद्दीन इंडड़, हाजी रहीम ॾिनो इंडड़ समेत केतिरनि ई नात ख़ाननि, हाफ़िज़ इकराम, उलमा इकराम ऐं मुअज़्ज़िज़ महिमाननि शिरकत कई, जंहिंमें वॾेरे मुमताज़ हुसैन इंडड़ पारां आयल सभिनी महिमाननि, हाफ़िज़नि ऐं उलमा इकरामनि खे हार पाराया विया। वॾेरे मुमताज़ हुसैन इंडड़ पारां ही तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मीलाद कमेटी तालका पनवाकिल जे नए चूंडियल चेयरमैन नात ख़ान हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ खे कंडियूं ऐं गुलनि जा हार पाराया विया। वधीक ख़बरूं ऐं अपडेट ॾिसण जे लाइ असांजे हिन पेज खे लाइक ऐं फॉलो कंदा त पोइ पंहिंजे मेज़बान फारूक हुसैन चाचड़ खे पंहिंजी खोड़ सालनि दुआनि में यादि रखिजो। हाणे असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।